सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हल्का रिपोर्ट महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक वेझो ईंदे ई मेला कमेटी इंचार्ज डिप्टी कमिश्नर जामशोरो अली ज़ुल्फ़कार मेमन जे अहकामनि ते सेवण शहर में नाजाइज़ कयल हद दख़लियूं हटाइण वारो सिलसिलो अॼु ॿिए ॾींहुं बि जारी ऐं सारी आहे। नाजाइज़ हद दख़लियूं हटाइण जे लाइ रेवेन्यू खाते जा अमलदार ऐं म्यूनिसिपल कमेटी सेवण जा अमलदार ऐं सेवण पुलिस म्यूनिसिपल कमेटी सेवण जे इंक्रोचमेंट ब्रांच जे इंचार्ज इमामुद्दीन लाखो ऐं ॿियनि इंक्रोचमेंट जो अमलो साण करे सेवण जे धमाल चौक खां नाजाइज़ हद दख़लियूं हटाइण जो कमु अॼु ॿिए ॾींहुं बि जारी रखियो, जॾहिं त ॾिठो इहो वियो त धमाल चौक सेवण खां कॉलेज रोड सेवण ताईं जेका रोड जे विची दीवार आहे उन दीवार जे ॿिन्ही पासनि खां माण्हू रेड़ा संदल मांडड़ियूं रखी रोड खे सोढ़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी ज़ाइरीन ऐं सेवण शहर जे अवाम खे अचण वञण में सख़्तु तकलीफ़ पेश अची रही हुई, जंहिंजे करे सेवण शहर में हद दख़लियूं हटायूं पियूं वञनि, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी सेवण तरफ़ां रोड जे ॿिन्ही पासनि खां रखियल संदल रेड़ा ऐं मांडड़ियूं वग़ैरह खणाए रोड खे साफ़ करायो पियो वञे।